नारे तहकीक, नारे हैदरी, सरकार की आमद, सोहने की आमद, मक्की की आमद, मदनी की आमद, उलमाए अहले सुन्नत मेहरबानी फरमाए अदब सां वेही रहो। काफी टाइम थी चुको 12 थी विया आहिनि। सिजल ते खां वठी जीअं ॿुधायो पे साईं त सिजल ते खां वठी वेठो ई तोखे इश्क विहारियूं वेठो आहे, मोहबत विहारियूं वेठी आहे। मिठा इहा ई मोहबत आहे जे हिते जोड़ियो आहे, मिलायो आहे, गॾु विहारियो आहे। इंशाअल्लाह इहा मोहबत असांखे गॾाए जन्नत ॾे वठी वेंदी। हाँ सुभान अल्लाह। बकरी शरीफ ते हिकिड़ो अॼु ताज़ो गाॾी में गज़ल लिखी आयो आहियां, चओ त ॿुधायांव। हाँ दिलि खोलियो त ॿुधायांव। अजमेर जा मींहं उठा बकरी शरीफ में, अजमेर जा मींहं उठा बकरी शरीफ में, कुल कुर्बायता थिया कठा बकरी शरीफ में। अञा मज़ो नथो अचे, चओ सुभान अल्लाह। है अजमेर जा मींहं उठा बकरी शरीफ में, कुल कुर्बायता थिया कठा बकरी शरीफ में। ही मुर्शिद वाला सानी थो वंड वंडे रूहानी, ही मुर्शिद वाला सानी थो वंड वंडे रूहानी। ये जन्नत जा थो चुठा बकरी शरीफ में, ये जन्नत जा थो चिठा बकरी शरीफ में। अजमेर जा मींहं उठा बकरी शरीफ में, जंहिंजूं दुआऊं सभु सुवाऊं तस रोज़े धणीअ जूं निगाऊं। सुभान अल्लाह। अज बि वञ न बकरी शरीफ ते दरबार ते बुक खणी दुआ गुर मौला साईं महदी शाह जे सदके हीअ मुराद पूरी कर, मोट त बेड़ा ई पार आहे या न। हिन मजलिस में भी खोड़ अड़ा हुंदा जन जूं मुरादूं रब पूरियूं कयूं, अण थियणा कम थी पिया। कंहिंखे पुट न हो पुट मिलियो, कंहिंखे मुश्किल हुई रब मुश्किल मेटे छड़ी। अल्लाह जे वलीअ जे आस्थाने ते घुरियल दुआ, ये दुआऊं सुआऊं जूं आहिनि। है जंहिंजूं दुआऊं सभई सुआऊं तस रोज़े धणीअ जूं निगाऊं। लख कुर्बन मंझ कुठा बकरी शरीफ में, थिया कुर्बायता थिया कठा बकरी शरीफ में। साईं मुनवर शाह भलारो, साईं इमाम दीन जो प्यारो, साईं मुनवर शाह भलारो, साईं इमाम दीन जो प्यारो। इखलाक संदस जा सुठा बकरी शरीफ में, कुल कुर्बायता थिया कठा बकरी शरीफ में। अजमेर जा मींहं खुदा जाने जे अंदर वारी अख हुजे न, हींअर रब जी रहमत जो मींहुं वसे थो। हाँ सुभान अल्लाह। दुनिया में जॾहिं आसमान तां ककरन तां मींहुं वसंदो आ, कपड़ा पुसंदा आहिनि, लिंग धोपंदा आहिनि, पर जॾहिं अल्लाह जे रहमत जो मानवी मींहुं वसंदो आ त गुनाह धोपंदा आहिनि। रहमत जे ककरन
सां दिला मट भरबाइन पर हिन वलीअ जे पिड़ ते अचण वारे जी दिल खुदा जे रहमत सां भरबी आ झोलियूं खाली मुरादुन सां भरबियूं आहिनि अजमेर जा मींहं उठा बखरी शरीफ में थिया कुल कुर्बाए ताही कठा बखरी शरीफ में अल्लाह जी खास इनायत आ जारी कानी करामत वली मरंदा ना आहिनि मज़ारुनि में बि हयात हूंदा आहिनि उनजी करामत कब्रुनि मां बि जारी हूंदी आहे तव्हां कच्चे वारनि खां पुछी ॾिसो जॾहिं महिल ॿोॾ आई न कच्चो सॼो ॿुॾी वियो पर साईं महदी शाह जे दर ते पिड़ ते पाणी दाख़िल न थियो ओ साईं अल्लाह जी ख़ास इनायत आ जारी कानी करामत थिया दुश्मन मूढ़ा मुठा थिया दुश्मन मूढ़ा मुठा बखरी शरीफ में अजमेर जमीन उठा बखरी शरीफ में करमुल्ला अर्ज गुजारे शल मौला मदीनो दिखारे हलणो आहे मदीने चो आमीन ओ ही आजिज अर्ज गुजारे शल मौला मदीनो दिखारे मुँह राज अजीब डिठा बखरी शरीफ में मुँह राज अजीब डिठा बखरी शरीफ में अजमेर जमीन उठा चौ बखरी शरीफ में हड़ई चौ बखरी शरीफ में अजमेर जा बखरी शरीफ में कुल कुर्बायता थिया कटा बखरी शरीफ में अल्लाह जो कुरान जो ऐलान करे व इन ज़ालिमीन बादुहुम औलिया बाद ज़ालिम हिक बे जा यार हिक बे जा मददगार हुंदा आहिनि उहे दुख में सुख में ज़ालिम माण्हू हिक बे जो साथ ॾींदा आहिनि हिकड़ो उमरकोट में ज़ालिम जेकॾहिं गुस्ताखी तो करे त अमेरिका मजा अक़वाम मुत्तहिदा मां आवाज़ तो अचे त इने के छो मारियो अथव चंड्रा चंड्रा सजी सिंध मां उथी खड़ा था थियनि त हिन खे छो मारियो अथव जेकॾहिं ज़ालिम हिक ॿिए जा यार न आहिनि त क़ुरान छो लिखियो आहे त हिकु ज़ालिम हिक ॿिए जा साथी हिक ॿिए जी मदद करण वारा हिक ॿिए खे सुहायता ॾियण वारा हूंदा आहिनि पर मोमिन वरी हिक ॿिए जा मददगार हूंदा आहिनि इश्क वारा अल्लाह जे वलियन के मञण वारा भली कंडियारे में हुजन या लाड़काने में हुजन उहे कराची में हुजन या सखर में हुजन पर उहे भी सब हिक हूंदा आहिनि उन्हनि जी पाण में मोहब्बत दिल वारी तार जुड़ियल हूंदी आहे जीअं ज़ालिम हिक ॿिए जा साथी साझी मददगार तीअं वरी अल्लाह अल्लाह चवण वारा अल्लाह वारन के मञण वारा ये वरी हिक ॿिए जा यार मददगार हूंदा आहिनि पुट ॻाल्हि समझ में आई कुरान छा तो फरमाए ता ॻाल्हि समझी पो अगते कुरान जा लफ्ज़ आहिनि वल्लाहु वलियुल मुत्तकीन अल्लाह वलियन जो मुत्तकी बानन जो अल्लाह वली हुआ जेके परहेज़गार आहिनि जेके नेकोकार आहिनि अल्लाह अल्लाह करण वारा अल्लाह जो ज़िक्र करण वारा उन्हनि जो मददगार वरी अल्लाह हुआ चोर चोर जी मदद कंदो शराबी शराबी जी मदद कंदो ज़ानी ज़ानी जी
मदद कंदो बद किरदार जी मदद कंदो अल्लाह तो फरमाए त मां रब वरी पंहिंजे मुत्तकी वलियन जो अल्लाह पाण मददगार आया पोइ ख़बर जंहिंजो अल्लाह मददगार हुजे उनखे का लहर लोॾींदी जंहिंजो अल्लाह मददगार हुजे उनजी ॿेड़ी ॿुॾी सघंदी जंहिंजो अल्लाह मददगार हुजे उहो को ॾुखियो ॾींहुं ॾिसी सघंदो हा हवाऊं तूफ़ान झोला ईंदा पर ईअं गुज़री वेंदा जो ख़बर न पवंदी अल्लाह पंहिंजे दोस्तनि वलियनि जो मददगार पाण हदीस कुदसिया रब जो फरमाए मन आदाली वलियन फकद आज़नतुहु बिल हर्ब जेको मुझे वलीअ सां दुश्मनी थो रखे मुझे दोस्त सां वैर थो रखे मुझे वलीअ सां अदावत दुश्मनी थो रखे मां रब उन सां जंग जो ऐलान थो कयां मुझे वलीअ सां दुश्मनी रखण वारा संभाल जाए मां अल्लाह पंहिंजे वली जो मददगार है हाँ वो मस्त फकीर वने पियो रस्तो ॾेयूं मींहुं उठो हुजे बारिश उठल हुजे रस्ते में कप चिक गारो आ मस्त फकीर दाफोड़ा हणंदो पियो वने मस्तन जो हलण बि पंहिंजो आहे न चओ मस्त फकीर रस्ते ते मींहुं उठला गप चिका फकीर जे पेरनि मझा गप उथी अॻियों ॿई यार पिया अचनि पाण में भाकुर पायूं नीचे में भाकुर पायूं यार ॿई ॼणा गॾिया पिया अचनि फकीर जे पेरनि जी मिट्टी उथी गप उथी हुन यार खे लॻी त यार जंहिंजे यार खे मिट्टी लॻी हकल करे फकीर के घट वध गालाई हेड़ा तेड़ा मुझे यार के खराब कयो अथई मुझे यार जा कपड़ा विञाया अथई जेॾीमहिल फकीर खे उन यार गारियूं ॾिनियूं घट वध ॻाल्हायो नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हाया फकीर वरंदी न ॾिनी जवाब न ॾिनो फकीर रुॻे हीअं मथे निहारियो फकीर मथे निहारियो आ वरी हेठ निहारियई उहे जेके ॿई यार आया पे जे गारियूं पे ॾिनियूं ओचितो पैर तिरकियुसि वञी किरियो गाटो भॼी पियो उन ई घड़ी मरी वियो हलियो के माण्हू चयो फकीर तो पिटियो अथसि फकीर तो बददुआ ॾिनी आहे चए अबा बददुआ मूं न ॾिनी आहे फकीर पिटींदा न आहिनि पर यारनि जे ख़ातिर यारनि खे ख़ैरतूं ईंदियूं आहिनि हिन जे यार जे बदन ते मिट्टी लॻी गप लॻी यार सही न सघियो हिन मूंखे गारियूं ॾिनियूं मुंहिंजो यार सही न सघियो आहे मुंहिंजे यार हिन जो गाटो भॻो आहे मूं न पिटियो आहे ओ वलियन जे शान में भौंकण वारा वलियन जे खिलाफ ॻाल्हाइण वारा संभाले ज़बान खे हलाए जाए पंहिंजे वात ते अदब जो लिगाम उचाड़े जाए अल्लाह वारनि जो मददगार अल्लाह तई ओ रब इना दी इवें मनेदा सराकी समझो था जी ओ रब इना दी इवें मनेदा जिवें बादशाह मने दे वजीरां दा वाह वाह गुजरान फकीरां दा वाह वाह गुजरान फकीरां दा फकीरां दा कोई अमीरां दा वाह वाह गुजरान फकीरां दा फकीर ज़बान मां लफ़्ज़ कढंदो आ ईअं थी पवंदो आ फकीर जा लफ़्ज़ रब ख़ाली न मोटाईंदो आ फकीर मस्त वेठो हुजे माण्हू आयो हिकिड़ो साईं रोज़ी काने का ॾाढो परेशान आहियां साईं फरमाया छा कंदो आहीं ॾिसी पकोड़नि जो दुकान आहे पकोड़ा मुरीद खे चई अबा इहो पनो दर्जे पनो खणी उन ते कुझु लिखियईं लिखी ऐं उन पने खे वेड़ियईं
वेड़े पुट हे खणी वञ उन पकोड़न जे दुकान ते वञी रखी खोल जैस न हे तावीज़ थई वञी रख पर खोल जे न साईं हे खणी वञी तावीज़ रखी अचे गिराक वरिया बजना पकोड़ा ठाहिण वारा पूरा न पिया पवन 4 ॼणा पूरा न पिया पवन अचे पकोड़न ते खलक वरी उन पकोड़न जे दुकान मां माड़ी ठहराई एडी खुशहाली थी वई हिकड़े दी खुटिया खयुसे जे ॾिसां त सही साईं जन लिखियो छा आहे साईं त चलियो हो त खोलजे न पर ॾिसां त सही आहे छा पन्नो जो खोजई तो उन ते लिखियो पिया ए लोगो इनसे पकोड़े खरीदो न कुरान न हदीस न नक्श न को अंग न अखर ए लोगो इनसे पकोड़े खरीदो फकीरन जा लफ्ज अल्लाह वारन जा लफ्ज खुदा जे दोस्तन जा लफ्ज उन्हनि में भी फैज़ हूंदो आ हिकड़े अल्लाह वारे के हिकड़े माण्हू चयो सही को वधी बोडो जो कम न थो चे साईं पंहिंजे मस्तानगी जे ख्याल में वेठो हुजे साईं फरमाए त पुट वञी पढ़ या गफूर इहो वञी पढ़ 200 भेरा रोज पढ़ वञी पढ़ी मोटी आ साईं कम कोन थियो चवा कीअं पढ़ी चईं मूं पढ़ियो या गफूर मूं पढ़ियो या गफूर अबा मूं कीअं दसियो मां चईं तव्हां चयो या गफूर पोइ उहे छो न पढ़ी चईं मूं चयो तव्हां हाणे पढ़िया आहियो तव्हांखे अलाह जे नाले जी ख़बर कोन्हे अलाह जो नालो आहे गफूर मूं सही करे पढ़ियो चई अबा कम बि तॾहिं न थियो अथई जीअं तोखे चयो हुम न ईअं वञी पढ़ी हा त हींअर ताईं कम थी वञे मिठा अल्लाह वारन जा लफ्ज जिए उनन जे वातन मां निकरंदा आहिनि ये लफ्ज अल्लाह के ॾाढा वणंदा आहिनि उनन जे लफ्जन के रब खाली न मोटाईंदो आ चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या तफसीर ज़मख़शरी में तफसीर बेज़ावी में तफसीर नसफी में इहा आयत वल्लाहु वलियुल मुत्तकीन इन जे ज़िमन में लिखे तो तब इन ज़ालिमीन बदहुम औलिया बाद वल्लाहु वलियुल मुत्तकीन वल्लाहु वलियुल मोमिनीन अल्लाह ताला फरमायो तो मां मुत्तकीनन जो वली आया मां मोमिनन जो वली आया औलिया अल्लाह हुमुल्लज़ीन यतवल्लौनहु बित्ताअत व यतवल्लाहुम बिलकराम वली अल्लाह जी फरमा बरदारी कंदो आ इबादत जे ज़रिए अल्लाह वरी उन जी इज्जत वधाईंदो आ करामत जे ज़रिए वली कंदो आ इताअत अल्लाह ॾींदो आ करामत न हे इताअत करे न हिनखे करामत मिले वली अल्लाह जी इताअत कन रब उन्हनि खे करामत ॾे पोइ सड़े वरी हे तो त वली वरी छा था कनि वलीअनि वरी छा आहे पुट तो वलीअनि खे ॾिठो ई न आहे त वलीअ छा था करे सघनि हाँ अगे भी शायद तांगे बुधायो मुझे बाबा साईं जन जो मुझे मुर्शिद करीम जो उस्ताद हो मौलाना मोहम्मद इसहाक साईं मौलाना मोहम्मद इसहाक दादू जिले में खैरपुरनाथन शाह जे परियों ॻोठ हो ठोड़ी जो उन में साईं जो मदरसो चोटी जो आलिम हो वॾो आलिम हुयो बाबा साईं जन उन वटि पढ़िया हुया पाड़े वारो हिकिड़ो माण्हू आयुसि साईं निकाह पढ़णो आहे हली निकाह पढ़ो अब मौलविन के वठी वेंदा आहिनि निकाह जे लाइ तो निकाह मौलवी साहब पढ़ी आयो उन संग जेको हुयो न जंहिंजो निकाह मौलवी साहब पढ़ियो उन ते अॻ में निकाह पियल हो मौलवी साहब खे ॿुधायूं कोन
सो मौलवी साहब भी थोड़ो ख्याल रखो। निकाह ते निकाह थी वियो, मौलवी साहब के खबर न हुजे, परी धुर हली वई दादू जे सेशन जज वट, जज उन वक्त में हुजे वाणियो, जज वट हली वई परी धुर सही असांजो संगा असांजो निकाह पियल आ ऐं हिननि वरी ॿियो निकाह विधो आ। जज चयो त इहो निकाह कहिड़े मुल्हे पढ़ियो आ, समन जारी कई त ईंदड़ सुनवाई ते मौलवी खे घुरायो। सही मौलवी के पंहिंजो समन मिली, लेटर मिलियो, मुला माण्हू कॾहिं कोर्ट में न वियो, न जज न पुलिस ॾिठई। जेॾी महिल पहुतो जज जे साम्हूं, जज पुछियो त मौलवी हे निकाह तो पढ़ियो आहे? चइसि निकाह त मूं पढ़ियो आहे, पैसा बि कोन वरितमि, पढ़ियो मुफ़्त में, मूंखे ख़बर कोन हुई को अॻ में निकाह आहे। चई हा तव्हां मौलवियुनि खे ॿियूं ख़बरूं पवनि थियूं, बाक़ी इहा ख़बर कोन्हे जो निकाह ते निकाह था पढ़ो, ईंदड़ सुनवाई में तोखे ॾिसंदुसि। धमकी जो जज ॾिनी त मौलवी साहब खे जे फिफड़ी लॻी त जज वाणियूं हाले कहिड़ी सज़ा ॾींदो। सोचई त हाणे के अल्लाह वारे वटि वञा जेको दुआ घुरे त इहे मुश्किल पुछा के अहिड़ो को अल्लाह वारो मुस्तजाब दावत हुजे, हथ खणे कम थी वञे। ख़बर पई त हैदराबाद शहर में लजपत रोड आहे, उन फुटपाथ ते फ़कीर वेंदो आहे, कॾहिं कपिड़ा पाईंदो आहे, कॾहिं बिना कपिड़नि जे, मस्त मलंग फ़कीर आहे, फुटपाथ ते वेंदो आहे, पर जीअं ज़बान मां लफ़्ज़ कढंदो आहे ईअं थी पवंदो आहे। हाणे जी हितों ख़ैरपुर नाथन शाह में मौलवी साहब निकितो, उन वक़्त में सवारियुनि जी सहूलियत बि घटि हुई, सफ़र कंदो 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 वञी हैदराबाद पहुतो, ॿिए ॾींहुं वञी पहुतो, फुटपाथ ते ॾिठई हिकिड़ो फ़कीर वेठो आहे, चयो इहो थी फ़कीर, वॾियूं मुछां हुजनि सो धोरो जो खाधई त उहो बि उन्हनि खे मुछुनि खे लॻो पियो हुजे, मखियुनि जा मानारा मथऊं ऐं न लिङनि ते कपिड़ो, बिना लिबास जे। हीअं मौलवी साहब ॾिसी चयो पंधु ई अजायो, हाणे हे दुआ घुरंदो मुंहिंजो केस बंदा थींदो, मूंखे कंहिं ग़लति रस ॾिनो। दिलि में सोचे पियो, हीअं ॾिसे बीठो, फ़कीर हीअं ॻाटो हेठि कई वेठो हुजे। मौलवी साहब सोचे पियो त मुंहिंजो पंधु ई अजायो, मूंखे ग़लति रस ॾिनो, हाणे हे कहिड़ी दुआ घुरंदो। तेसी हीअं ॻाटो मथे करे चई मौलवी साहब हेॾे त अचिजांइ। घाटो हेठि हुयो, कंधु मथे करे चयो मौलवी साहब हेॾे त अचे। यार हिन खे मुंहिंजे नाले जी कीअं ख़बर पई? गुजारत भॼी पई आहे। हाणे वियोसि वेझो, सम्झी वियो, आलिम हो, सम्झी वियो त ही को बुज़ुर्ग पोतल माण्हू आहे, वेझो वियो, चई मौलवी मूंखे ज़ोर त ॾे। हाणे सोचई त ज़ोर ॾियां, हिन जे शर्मगाह खुली पई आहे, नज़र पवंदी, पर आई उघड़ ॾिसण बि गुनाह, ॾेखारण बि गुनाह। हे त मस्त आहे, मस्तनि ते शरीयत जा अहकाम लागू न थींदा आहिनि, मूंखे त शरीयत जो हुकुम मञणो आहे न, हाणे कीअं वेझो वञासि? दिलि में सोचां पियो त कीअं वेझो वञा, उघड़ ते नज़र पवंदी त वरी ॻाटो मथे करे चई हा निकाह ते निकाह पाइण सवाब आहे, पर ॾियण गुनाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ये थी रोशन ज़मीर, मदीने वारे मीर जी हदीस आ, दलील ॿुधाईंदो हलाए न, मता सुभाणे वरी को वेही खबरूं हणे त वरी दिल पर सही अचे, हे ॻाल्हियूं ॿुधाए वियो। मदीने वारे मीर जी हदीस ॿुध, सुनन तिरमिज़ी में, माजम औसत तबरानी में रिवायत आ, हज़रत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु तो रिवायत करे, मदीने वारे साईं फरमाए त इत्तकू बिफरासतिल मोमिन फइन्नहु यनज़ुरु बिनूरिल्लाह। मोमिन जी अंदर वारी नज़र खां डिॼो, इहो ॾिसंदो आहे त अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे। छा सां ॾिसंदो आहे? कंडियारे वारा ॻाल्हायो, छा सां ॾिसंदो आहे? अल्लाह जे नूर सां। इन खे अंदर में रब नूर ॾींदो आहे, जे नूर सां उहे ॻाल्हियूं जेके मख़फ़ी लिकल ॻुझूं कंहिंखे ख़बर न पवंदी आहे, वलीअ खे ख़बर पइजी वेंदी आहे। यार हिन खे कीअं ख़बर पई त मां निकाह ते निकाह पढ़ी आयो आहियां? वेझो आयो,
हाणे पासड़ो वठी ज़ोर पियो ॾिएसि चई मौलवी जी साईं उथी सेवण वञ अरे साईं मां वॾो पंधु करे वॾी मंज़िल मारे आयो अल्लाह वास्ते दुआ घुर चयो मां उथी न आलिम हो समझी वियो त मस्तन सां खइबो न आहे मस्तन सां हुज्जत न कबी आहे छो त उन्हनि जा लफ़्ज़ जेके निकिरी वेंदा आहिनि उहे लफ़्ज़ लो महफूज़ मां निकितल हूंदा आहिनि लिसानुल फुकरा सैफुर रहमान फ़कीरनि जूं ज़बानूं रहमान जूं तलवारूं हूंदियूं आहिनि जीअं बात मां लफ़्ज़ कढंदा आहिनि थी पवंदो हे साईं लोढ़े शरीफ वारा मियां मीर मोहम्मद साईं रहमतुल्लाह अलैह हीअं निकिता मस्जिद नबवी शरीफ मजा वञनि पिया न झुड़ न ककर न मींहं जी मुद न मौसम आसमान साफ़ हुजे हीअं ॾिसी चई त अॼु मदीने जूं भितियूं बि मींहं जे लाइ सिकनि थियूं पियूं मदीने जूं भितियूं अॼु मींहं जे लाइ सिकनि थियूं शाम थी आई हीअं पूरब खां वठी था ककर उथनि अहिड़ो मींहुं वसियो जो मदीने जे भितियूं पियूं धोपनि वलीअ जा लफ़्ज़ अलाह ताला सचा करे सुभान अल्लाह मिठा आलिम हो समझी वियो त ही मस्त फ़कीर आहे जेके लफ़्ज़ कढंदो ईअं थी पवंदो हुज्जत नाहे करणी उथियो मजबूरन चई सेवण वञ मखदूम बसरदीन वटि मखदूम बसरदीन सेवाणी उन वटि वञ उहो दुआ घुरंदो तुंहिंजो केस पता थी वेंदो हुयो हल साईं वरी तूं हैदराबाद मां मोटियो सफ़र कंदे कंदे सेवण लुॾी अचे मोली साहब लथो सेवण में पहुतो पुछा कीअं बा मखदूम बसरदीन किथे आ जीअं गली में वञे पियो पुठीरो अॻियों वञे पियो हे पुठियों आयो इहो थो वञे पियो जेॾी महिल वेझो पहुतो न अञा न मिलियो न दुआ न सलाम न हाल न अहवाल हीअं लौणो वराए पोइ ते निहारे चए थो पाण खां कमु न थियुसि तोखे वरी बसर ॾे मोकिलियो अथई पुट इहा कहिड़ी पंहिंजो मोबाइल फोन हुई इहो कहिड़ो राबतो हुयो इहो कहिड़ो सैटेलाइट फोन हुयो हे वेठो आहे सेवण शरीफ में हो मस्त वेठो आहे हैदराबाद जे लजपत रोड ते इहा तार कहिड़ी जुड़ियल हुई हिन माण्हू जी ख़बर हुनखे कीअं पई हिनखे कीअं पई त हे किथों आयो आहे कहिड़े कम सां आयो आहे मौलवी साहब पियो चवे मां जो अचां पियो न थकिजी बि ॾाढो पियुसि दिलि में पियो चवां अल्लाह जे ॿ बुसरियूं हुजनि त खाई वञा मखण जा ॿ चाणा हुजनि त खाई वञा दिलि में चई ख़्यालु पियो अचे जेॾी महिल पहुतुसि हीअं पुठीरो पियो वञे चयो इहो बसरदीन थो वञे बूढ़े लोणो वराए चए थो पाण खां कमु न थियुसि तोखे बसर ॾे मोकिलियो अथई हेॾे आ वठी वियो हिकिड़े हुजरे में विहारे वे मौलवी हिते विहारे पाण वियो थोरी देरि खां पोइ मोटियो त ॿ बुसरियूं बि हुजनि मखण जा ॿ चाणा बि रखिया हुजनि चई जेॾी महिल अधु बुसरी जो खाधुमि ऐं मखण जो अधु छाणो खाधुमि त ड्रॉ थी वियो हलियो मखण बि घटि वणंदो आहे असण बि वरी मिठाण बि घटि वणंदो आहे चई अधु बुसरी जो खाधुमि अधु मखण जो चाणो खाधुमि ड्रॉ थी वियो मूंखे थो चवे खा न मौलवी सॼी वाट पियो चवंदो अची ॿ बुसरियूं खाई वञा ॿ मखण जा चाणा खाई वञा हाणे खा न चई मिड़ई मुलाणो रूह दुआ न घुरियई बुक न छॾियई आज़ी इल्तिजा न कयई को वसीलो वार न खयई हथ हीअं छंडे हेॾे मूड़े ॾिसो कंडियारे वारो हीअं हथ छंडे चए थो वञ मौलवी अॻिते अहिड़ो कमु न कजे हे दफ़ो माफ़ी अथई हथ छंडे वञ मौलवी अॻिते अहिड़ो कमु न कजे हे दफ़ो माफ़ी अथई चए अॻिते त तोबा कयां रुगे हे दफ़ो जान छुटी मोटी आयो वापसि ॿिए चौथे ॾींहं ते सुनवाई हुजे ओ सॾु कंदो आहे न पटे वालो दर ते मौलवी मोहम्मद इसाक हाज़िर थिए मौलवी साहब वियो जज वाणियो वेठो हुजे हीअं
मौली साहब जो चेहरो ॾिसे वरी हेठि फाइल खे ॾिसे वरी चेहरो ॾिसे वरी फाइल ॾिसे वरी चेहरो ॾिसे हीअं हथ छंडे चई वञ मौलवी हे दफ़ो माफ़ी अथई अॻिते अहिड़ो कमु न कजांइ उहे लफ़्ज़ जेके हज़रत मखदूम बसरुद्दीन सेवाणी रहमतुल्लाह अलैह जे ज़बान मां निकिता उहे ई लफ़्ज़ जज जे वात मां निकिता अरे ही अल्लाह जे वलियन जी करामत औलियाउल्लाह हुमुल्लज़ीन यतवल्लौनहु बित्ताअत व यतवल्लाहुम बिल करामत वली अल्लाह जी इताअत कंदा फरमा बरदारी कंदा अल्लाह वरी उन्हनि खे करामत ॾींदो इज़त ॾींदो मान ॾींदो दर्जो ॾींदो मक़ाम ॾींदो जीअं अॼु सुहिणे महदी शाह जे इज़त ऐं तौक़ीर खे ॾिसणो अथई त ही जलसो ॾिसी वठ हाँ हर कंहिंजे दरगाह ते हीअं मेला न मचंदा आहिनि हर कंहिंजे सॾ ते हीअं ख़ल्क़ गॾु न थींदी आहे हर कंहिंजे क़बर ते ईअं ख़ल्क़ूं ख़ुदा जूं न वेंदियूं आहिनि ही जन रब खे रीछायो आहे पंहिंजे मालिक खे राज़ी कयो आहे अल्लाह उन्हनि खे इहा करामत ॾिनी आहे ज़ाहिरी हयात में बि उन्हनि जे वफ़ात खां पोइ बि करामत जारी चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह वल्लाहु वलियुल मुमिनीन अल्लाह मोमिनन जो वली कंहिंजो वली आहे जेके मोमिन आहिनि मुत्तकीन परहेज़गार आहिनि जेकी पंहिंजे रब खे रिझाईंदा आहिनि अदा तूं सुम्ही निंड कंदो आहे पर अल्लाह जा वली पंहिंजे मुसले खे आबाद रखंदा आहिनि उहे राति थींदी आहे ख़ल्क़ सुम्हंदी आहे पर अल्लाह जा वली उथी चवंदा आहिनि ला इलाहा इल्लल्लाह ला ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये अल्लाह जाबाना है हजरत हबीब अजमी चो रहमतुल्लाह अलैह पान भी वलिया संदस घर वारी भी वलिया आरिफा कामिला बानिया जेरी मल रात जो बुजुर्ग उथंदो आ तहज्जुद जी नमाज जे ला घर वारी के जागाईंदो आ उथी 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 त पंहिंजे रब खे रिझायूं वरी केॾी महिल बीबी साइण उथंदी आहे पंहिंजे मुड़ुस खे जागाईंदी आहे पर कहिड़ा लफ़्ज़ चवंदी आहे ओ हबीब उथ ओ हबीब उथ मंज़िल डिघी आहे पंधु परे आहे सफ़र ओखो ओ हबीब सालिहन जा काफ़िला निकिरी विया असीं रहिजी वियासीं ओ हबीब उथ पंहिंजे पीरीअ खे परचाइण जो वक़्तु अची वियो आहे पोइ बीबी बि रोंदी आहे वली सगोरो बि जीअं निंड मां उथंदो आहे रोअण लॻंदो आहे रोंदे रोंदे फजर जी अज़ान अची वेंदी आहे मुझा दोस्तों अल्लाह जा पाना पंहिंजे रब खे रिझाइण जे लाइ पंहिंजे रब खे राज़ी करण जे लाइ उहे हीला कंदा आहिनि राति जो उहे पंहिंजे नरम गरम बिस्तरनि खे छॾे उथी अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि पंहिंजे मालिक जे अॻियां आहोज़ारी कंदा आहिनि
हज़रत महदी शाह जी सवाने पढ़ी ॾिसो उन्हनि जे पुराणनि मुरीदनि खां पुछी ॾिसो जेके सफ़र में उन्हनि सां गॾु हलण वारा उन्हनि जा पुराणा वाक़िया ॿुधी ॾिसो असां त साईं इमामुद्दीन शाह ॾिठो हुयो साईं जा बचड़ा पिया ॿुधाइनि सुबुह थींदो हो त जीअं क़ुरान खोले वेंदा त क़ुरान पढ़ंदे पर सिज जो निकिरी ईंदो अल्लाह जो क़ुरान वेठा पढ़ंदा जन पंहिंजे रब जे क़ुरान सां दिलि लाती दीन सां दिलि लाती मिठा तोखे बिस्तर वणंदो आहे तोखे ज़ाल जी पासे में आराम करणु वणंदो आहे पर अल्लाह जा बाना राति जो मुसलनि खे पंहिंजे अखियुनि जे ॻोढ़नि सां आलो कंदा आहिनि रोई रोई पंहिंजे मालिक जे हुज़ूर में अखियूं आलियूं कंदा कॾहिं विहाणे खे पुसाईंदा कॾहिं पंहिंजे मुसल्ले के अखियुनि जे लुड़कनि में आलो कंदा आहिनि अल्लाह अल्लाह मुंहिंजा दोस्तो पोइ जेकी हीअं पंहिंजे रब खे राज़ी कंदा आहिनि वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा अल्लाह जा बाना जॾहिं राति थींदी आहे त उहे सजदन में क़यामन में रोंदे रोंदे राति गुज़ारे छॾींदा अम्मा आयशा सिद्दीक़ा साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा थी रिवायत करे हुजूर जन रात जो क़याम कन था मुसल्ले पाक ते बीहन था एतिरो क़याम था कन जो पैर मुबारक सुजी वञनि था पैर फाटी पवन था पाकुल रत मुबारक मुझे लॻो नबी जो तॾे ते लॻी पवंदो सुन्नत संदे सरदार जी तलब विञाय मितात जहरी झायो रहमान के जागी सारी रात उथी आधी रात सूणा पैर सैयद जा हसनैन करीमैन पंहिंजी अमड़ जी जलवट अचनि था अम्मा अॼु टियों ॾिहाड़ो असां कुझु न खाधो आहे साइण थी फरमाए त बच्चा तव्हांजी अम्मा बि अॼु टियों ॾिहाड़ो कुझु न खाधो आहे वञो मुंहिंजे बाबे मुहम्मद करीम वटि मतां उते का खाधे जी शइ मिली वञे ॿई शहज़ादा आया पर का खाधे जी शइ नज़र न आई वापसि मोटिया अम्मा असां नाना साईं जे हवेली पाक में वियासीं पर का खाधे जी शइ न मिली भला कुझु खाधे जी शइ तव्हांखे नज़र आई अम्मा ॿियो त कुझु न ॾिठोसीं पर नाना साईं जे तॾे ते रत जा निशान नज़र आया समझूं था मतां बकर ज़िबह थियो हुजे मतां को गोश्त मिलियो हुजे साइण पंहिंजे ॿिन्ही बच्चनि खे वठी सरकार जे अॻियां आई आहे या रसूल अल्लाह अॼु टियों ॾिहाड़ो असां अली जे घर में बाहि न ॿरी आहे साईं फरमाइनि था ओ फातिमा तव्हांजे घर में टियों ॾिहाड़ो बाहि न ॿरी आहे चुल्ह गरम न थी आहे पर तुंहिंजे बाबे अॼु सतो ॾींहुं जो फाके ते साईं तव्हांजे तॾे ते रत जा निशान नज़र आया आहिनि मतां बकरी ज़िबह थी हुजे साईं फरमाइनि था फातिमा इहो तॾो आहे जिते तुंहिंजो बाबो मुहम्मद करीम रात जो क़याम कंदो आहे पैर मुबारक वरम ॾेई वेंदा आहिनि ये तॾे ते निशान मुस्तफा करीम जे कदमनि जे खून जा ओ कामिल कंबंदा विया ये चवंदा विया ला वठजो रसूल जी है कामिल कंब